हर शय काम में खरीद, व्यापारी खरीद कयो, ब्यूरोक्रेट खरीद कयो, सहाफ़ी खरीद कयो, सियासी अगवान खरीद कयो, अदीब खरीद कयो, शायर खरीद कयो, कालम निगार खरीद कयो, अखबारूं खरीद कयो, सॼी अखबार वठी छॾियो, अखबार में पसंद जा एडिटर विहारे छॾियो, पसंद जा कालम निगार विहारियो, जेके रोज़ हर अखबार जे सुफ़े ते या प्रिंसिपल जे साहब जे दोस्तनि जे साम्हूं करणु चाहियां थो, अखबार जे हर कालम में रोज़ लिखो वीचारा कौम परस्त आहे कीअं नाकाम थी विया, कौम परस्तनि जे नाकामी असबाब। पीपल्स पार्टी जेका पाकिस्तान जी पार्टी हुई, सूसी वाली सदरी पार्टी थी, उनजो को ज़िक्र कोन्हे। एमपीएम जेका सॼे पाकिस्तान खे ब्लैकमेल कंदी हुई ऐं वफ़ाक़ में उनजे वोटरनि सां ब्लैकमेलिंग सां सभु वज़ीर आज़म झुकिया पिया हूंदा, सिंध में ब्लैकमेल कंदी, सूसी पंहिंजे घर में लिखी पिया, उनजो को ज़िक्र कोन्हे। मौलवी जेके सॼे पाकिस्तान में वोट खणंदा, उनखे वोट मिले ई कोन, कंहिं बि सूबे में हुकूमत कोन ठाहियो, को ज़िक्र कोन्हे। ज़िक्र कयो हर अखबार में टपी पैसा निकिरिया, पोइ टपी अचण ते हिकिड़ो कालम निगार, हिकिड़ो अदीब लिखंदो सोचंदो सिंध जे क़ौम परस्तनि जे नाकामी जा असबाब। हर हफ़्ते जो असबाब खणो, हर ॿिए ॾींहुं तव्हांखे हिकिड़ो कालम नज़र ईंदो, पोइ वरी उन ते ॿुधो त नाकामी कीअं थी। अदीब, शाइर, शहर, ख़बरूं, कचहरियूं, गुज़िरियल 5 सालनि में क़ौम परस्त नाकाम थी विया, प्रोग्रेस माण्हू नाकाम थिया। कामयाबी ऐं नाकामी जो मयार इहो आहे त असलम आज़ाद जे साथ जा माण्हू 25,000 वोट खणनि ऐं धांधली में उन्हनि खे 17,000 वोट ॾेखारिया वञनि, ऐं जेको 10,000 वोट करे उनखे धांधली में 25,000 वोट ॾेखारिया वञनि, त इहा क़ौम परस्तनि जी नाकामी आहे। क़ौम परस्तनि जी उहा कामयाबी छुटी त गुज़िरियल 5 सालनि में नेपरा ते चश्मा झेलम लिंक कैनाल ते प्रोजेक्ट ठाहे सिंध जो पानी रोकण जी कोशिश खे क़ौम परस्तनि नाकाम बनाए छॾियो, उहो प्रोजेक्ट कोन ठही सघियो। आदमशुमारी कई वई, उनमें ग़लत अमल करे ॾिना विया, उन आदमशुमारी खे अपरूट करे उन आदमशुमारी खे नाकाम बनायो वियो ऐं आदमशुमारी सॼी सिंध ऐं पाकिस्तान रद्द करे छॾी। क़ौम परस्तनि जे एहतजाज जे करे उनजो को कालम न बि ज़िक्र करण लाइ तयार आहे कंहिं सिंधी उर्दू अख़बार में त सिंध जे क़ौम परस्तनि, सिंध जे प्रोग्रेसिव माण्हुनि, सिंध जे तरक़ी पसंदनि, सिंध जे हारनि, सिंध जे मज़दूरनि, सिंध जे न्याणियुनि। को ज़िक्र आहे त सिंध जे न्याणियुनि जॾहिं ॾिठो निज़ाम आयो तॾहिं सिंध जे हर वज़ीर ऐं हर एमएलए ऐं हर चूंडियल नुमाइंदे जे घर ते वञी तवा टंगिया ऐं वज़ीर पटा ॾेई भॼी विया, उहे पंहिंजे घरनि ते कोन तेजी सघिया ऐं उन्हनि खे ॾिठो निज़ाम वापसि वठिणो पियो। इन जो को ज़िक्र थिए थो त ॾिठो निज़ाम जीअं मोहन साहब खे भाई पुटिया, उहो सोचे न थिए। हिते प्रेस क्लब जा असांजा सदर जनरल सेक्रेटरी दोस्त उन्हनि जो किरदारु रहियो आहे, उहो सोचीनि, सहाफ़ी सोचीनि, अहले कलम सोचीनि, ॾिठो निज़ाम कंहिं नाकाम कयो, पिछले निज़ाम के वफ़ाक़ी पार्टी की नाकाम कयो। सिंध में बाबर अहवान ऐं इशरतुल इबाद जे रात जी उदाई में अची सिंध के विराइण जो निज़ाम अनाउंस कयो, त उनखे कंहिं रेज़िस्ट कयो, कंहिं उनखे नाकाम बनायो, आदमशुमारी खे कंहिं वापसि करायो। सिंध ते जेके दरिया ते कालाबाग डैम ठहण वारे मंसूबे खे कंहिं रद्द कयो, कालाबाग डैम जे ख़िलाफ़ केरु उथी खड़ो थियो। सिंध में जॾहिं कराची जे रस्तनि ते मुहाजिर सूबे जो ऐलान करे उनखे भरण जी ॻाल्हि कई वई, तॾहिं 22 मई ते गोलियूं खाई पंहिंजा लाश अर्पे गोलियुनि जे गुजार में उहा ग़ज़ाला बतूल सिद्दीकी के वफ़ाक़ी पार्टी जी मेंबर हुई, जंहिं उन कराची जे विरासत जे मंसूबे खे नाकाम बनायो। उहे असीं तव्हां तंहिंजे करे हीअ टपी जी सिंध आहे, उहा टपीअ जी सिंध आर्टिफिशियल सिंध ठाही वई आहे। हर शइ विकाऊ आहे, ब्यूरोक्रेट ख़रीद थींदो, अदीब खे को लैंग्वेज अथॉरिटी, को अदबी बोर्ड, को कराची यूनिवर्सिटी, को लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी, को महरान यूनिवर्सिटी, के अखबार जी एडिटरी, के लाइब्रेरी जी सदारत उहा ॾेई छॾी। किन खे प्रोजेक्ट ॾेई छॾिबा, वज़ीर अची के प्रोजेक्ट ॾेई ॾींदा अरबे रुपयनि जा, के अरबे रुपयनि जे प्रोजेक्टनि जे पोयां लॻंदा, किन खे इदारनि जूं सरबराहियूं ॾेई छॾिबियूं। पोइ चइबो सिंध में कुझु बचे ई कोन्हे बाबा, टपी साहब जी गाॾी ॾिसो, 70 माण्हू डुड़ंदा पिया। अब 70 माण्हू टपी जी गाॾी जे पोयां डुड़ंदा पिया पे, गाॾी वई पे,
हारी का कांगे जो हारी विंदो और देखो है एकड़ो माण्हू कोन विंदो सिरे गात वाली बाजार जे अॻियां ओछू वटे सिगरेट पी माण्हू निकिरंदो 70 माण्हू जे पोयां डोड़दा वेंदा भई ॾिसो कंहिंजे पोयां 70 गाॾियूं ख़रीद थियण जी ॻाल्हि कहिड़ी आहे 70 गाॾियूं त जाम सादिकनि जे पोयां डोड़ियूं वेठी जे जाम सादिकनि हेलीकॉप्टर में त असांजो भाउ जहांदार ख़ान बची लहंदो ऐं अब्बासी बची लहंदो ऐं असांजो प्यारो ज़ियाउल साहब बची लहंदो ऐं दादू ऐं बदीर जे रस्तनि ते वीरानी छांइजी वेंदी ऐं माण्हू लिकी वेंदा ऐं ज़ियाउल साहब गश्त पियो कंदो पोइ किथे ज़ियाउल किथे जाम सादिक कई महर साहब वेठो वज़ारत आला में वो किथे थो पीपल्स पार्टी जे अज़ीम तरीन ज़वाल जो शिकार है उन हाणे अची मरकज़ जेके माण्हू सॼे पाकिस्तान खे खाईंदा उहे पंहिंजे माण्हू जी संद ॾेखारे था नाला खणो न अदी फरियाद अदो ट्रपी अदो ज़रदारी वो बाजी इस्लाम हाणे 28 अक्टूबर ते अदो ज़रदारी बजी कढंदो वो सब अची लॻंदा अॻे हो सॼो पाकिस्तान खाइण ला हाणे सिंध हाणे तव्हां सां जेको हशर कंदो अदो ट्रपी हर जाइ ते अदो ट्रपी हले पियो अदो ट्रपी जो सौदा करे नाली जा पैसा खाया सुभाणे जे कमोट ते वेठा न कमोट जो अदो ट्रपी खणी वियो इन कमोट ते वेहण जी परमिशन ट्रपी ॾींदो इहा आहे सिंध जेका ॿी सिंध आहे पर हिकिड़ी ॿी सिंध ॿुधाए हिन असलम आज़ाद थी ग़ज़ाला बतूर सदीकी मुकाबले करण से शैन के को इन हवाले से इन पर्सपेक्टिव में ॾिसो त का सदन में ओचती चेंज छो कोन्हे ओचती चेंज ईंदी आहे छा ओचती तब्दीली ईंदी आहे छा तो ओचतो यूरोप अफ्रीका एशिया खंड पाण में मिली वञनि ये थींदो आहे हज़ार साल लॻंदा ओचतो मुस्लिम लीग ठही 1946 में 47 में बराबरि थी वई थींदो आहे छा कांग्रेस ठही 1945 में 47 में अंग्रेज़नि खे भया के दी भगत सिंह वारा चयो अरिड़हं 57 जी जंग आज़ादी 5 ॾींहं अॻु में शुरू थी ये थींदो आहे छा वियतनामी कल जावा पुन डैम में पूजो को जनरल जा पायो तो भया के ॾियो फ्रेंचनि खे ये थींदो आहे छा सवे सालनि जा दहाकनि जा जंगियूं हूंदियूं आहिनि जदोजहदूं हूंदियूं आहिनि आउं तो तव्हांखे ॿुधायां ऐं विद फुल रिस्पॉन्सिबिलिटी ऐं बिल्कुलु संजीदगी सां तव्हांखे ॿुधायां थो तभी घटो पे फ्रस्ट्रेशन शेयर कया तो जेका मूसावी साहब गाल गई मुगल साहब गाल गई मेरे दोस्तन गाल गई और फ्रस्ट्रेशन पाई जाए थे दवाई थी रेडी हो रही पर छा ये आए छा मुकम्मल फ्रस्ट्रेशन कभी भी वाले संदर एमके में थी है कभी भी वाले यो पासो को सोचो तो सारे पाकिस्तान कभी जवालो जरदारी साहब जवालो पीपल्स पार्टी जेका 77 या 78 के दौर में एस्टेब्लिशमेंट मुखालिफ पार्टी हुई वो एस्टेब्लिशमेंट की सबका रिलायबल पार्टी है पीपल्स पार्टी कैसे खतराए थी एस्टेब्लिशमेंट खुद सिंध में पीपल्स पार्टी एस्टेब्लिशमेंट की मोस्ट आइडियल पार्टी हियर पाकिस्तान पीपल्स पार्टी है जो कि सिंध हुकूमत रही हुई चेक एंड बैलेंस रखना वो किथे जी बोल